मजीद कुरान रशीद चयो वेंदो आहे। मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि बि कलम खणी ऐं फरमायो अथनि, पाण फरमाइनि था सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद जो हर शेर नसीहत आहे। ई कलाम पाक जड़े पंहिंजे मुरीदनि खे मोहब्बत वारनि खे अखर अखर में इसरार छो दफ़ाइक जो मुसलमान रागिया रहमान जी। इन वक्त नात पढ़ने के लिए दावत दी मुर्शिद करीमन जो नंढड़ो साहिब सादो साईं साहिबजादा मोहम्मद कासिम करमी अंसारी के त नाथ शरीफ बुधायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जो सुभान अल्लाह। मुर्शिदन करीमन जो बचड़ो साईं मोहम्मद कासिम हुयो, जन पंहिंजे प्यारे अंदाज में मनक़बत शरीफ़ ॿुधाई ऐं असां करमिन खे इहो सबक़ ॾिनो त जिथे बि हुजो, झर झंग में हुजो, शहर में हुजो, घर में हुजो, जंहिं जाइ ते हुजो, मुर्शिद जी मनक़बत पढ़ो, तव्हांखे फैज़ मिलंदो। अगरि पीर जो फैज़ खपे त पंहिंजे पीर जे शान में मनक़बतूं पढ़ो, गज़ल पढ़ो, पंहिंजे पीर जो शान ॼाणो। मुखालिफ़त कंदा रहनि, न मञण वारा भली गिलाऊं कंदा रहनि, हासिद पंहिंजे हसद वारी बाह खे दुनिया वारनि जे साम्हूं ॾेखारींदा रहनि, चवंदा रहनि त बाबा फज़लाबाद शरीफ़ न वञो,
वञो, दिलबर आबाद शरीफ न वञो, पर उन्हनि मुखालिफ़नि खे हिकिड़ो ई जवाबु आहे त राजन खे रंग लाए छॾिया अथई मुर्शिद पातली वारा। हथकड़ी सुभान अल्लाह चओ। हक मुर्शिद हक दिल पर साईं प्यारा पातली वारा। हक दिल पर साईं प्यारा पातली वारा। राजन के रंग लाए छॾिया अथई मुर्शिद पातली वारा। ओ तो वक्त जेके हली ईंदा आहिनि वंड वठी से ख़ुश थींदा आहिनि। बचतन पाक जा प्यारा मातरी वारा। दिल सां सुभान अल्लाह तो चवई। बचतन पाक जा प्यारा मातरी वारा। राजन खे रंग लाए छॾिया अथई मुर्शिद मातरी वारा। जिते वञो तव्हांखे साईं चादर वारो नज़र ईंदो। सुन्नी आशिक़ रसूल हूंदो न, जेको सचो आशिक़ रसूल। ज़ाहिर में भली पाण खे सुन्नी सदाए, पर अंदर में मुनाफ़िक़त हूंदसि। साईं चादर खे ॾिसी सड़ी वेंदो। इमेज ने साईं चादर पातर आहे, पर उहो पातर न जेके पुराणा हूंदा हुआ। वज़नी पातर, वज़नी जेको वज़नी हूंदो आहे, अहिड़ो पातर आहे जिते साईं चादर ॾिसे असुल सड़ियो वञे, या त फतवा जारी करे, या त किताब लिखे, या त कार ॾे। हाणे आलिम खे कार सुहे थी, मौलवी खे कार सुहे थी, मुफ्ती खे कार सुहे थी, पर इहो छा अंदर में जेका बीमारी आहे न, बीमारी अॻे कोरोना जी बीमारी आई कुझु साल पहिरियां, ख़बर अथव न? दिल पर साईं जी जीअं जमात वधे थी, हिननि जी इहा वबा वारी बीमारी वधे थी त घर में जमात ॾींहों ॾींहुं वधे थी। वरी चओ सुभान अल्लाह। इन्हनि जे किताबनि जी परवाह न आहे मुंहिंजे मुर्शिदनि खे। गर्मी जेकॾहिं जवाबु ॾियण ते अचे त अल्लाह ताला दिल पर साईं जो शान निरालो कयो आहे, मुर्शिद जे साहिबज़ादनि जो शान आला कयो आहे। पर अॼु बि जमात करमिया में अहिड़ा मर्द, अहिड़ा जवान अल्लाह ताला पैदा कया आहिनि। अगर कलमी जवाब खपे न, साम्हूं अचर जवाब ॾियण अचे थो। अगर ज़िबानी जवाब खपे न, त ज़िबानी जवाब ॾियण अचे थो। पर अगर छेड़ वारो जवाब खपे त अल्हम्दुलिल्लाह बरो चयो छेड़ करे था ॾियनि। पीर जे नाले ते सिर्फ़ कुर्बान आहे। जे पीर जे नाले ते भेड़ो न कंदासीं त बाक़ी केतिरे कंदासीं। असां हज़ार हलाइण विञाणियूं अल्हम्दुलिल्लाह, असां तीर तलवार हलाइण विञाणियूं, कलम खणण अचे थो, ज़ुबान हलाइण अचे थी, पर असांखे पंहिंजे पीर, पंहिंजे मुर्शिद इहो न सेखारियो आहे त तव्हां कंहिंजी मुखालिफ़त कयो या मुखालिफ़नि खे जवाब ॾियो। बसि असांजो जवाबु इहो आहे त फेज़ हलंदो जंहिंजो क़यामत ताईं। कलड़ू भली तूं सड़, मुला भली तूं सड़, मुर्शिद मिलियो असांखे दिल पर साईं, अल्लाह दिल पर साईं। फैज़ हलंदो जंहिंजो क़यामत ताईं। मदीने वाले साईं जा प्यारा आहिनि उहे। दिल पर साईं जन संस्था रिटायरमेंट ख़बर ई छो कई आहे? छो जो मदीने वाले साईं चई छॾियो आहे त हाणे पाकिस्तान में घणो न तरस, जेके बिहार आही ते असांजे मदीने में हुज। रमज़ान में आया मदीने मां थी, वरी वापसि हज ते हलिया विया। मुझे महबूब मदीने वाले जो जेको प्यारो हूंदो आहे न, उनखे नहर लोॾो न हूंदो आहे। दिल पर साईं जा हथ मदीने वाले जी दामन में हथ आहिनि। न मुखालिफ़ जी तुंहिंजी परवाह न हुई, न आहे, न हूंदी। अल्लाह ताला मुंहिंजे पीर जो शान निरालो करे छॾियो आहे।
इन वक्त नात खानी जो सिलसिलो शुरू कर दे नात पढ़ चले आओ दावत दी दुस मोहम्मद यामीन करमी के तपान अचन आई नात शरीफ बुधाए फकीर मोहम्मद यामीन करमी चो सुभान अल्लाह जेका जमात से वरी बाहर आए उनन के गुजारिशात मेहरबानी करे अंदर अचो आई नातू बुधो मुर्शिद करीम जो शान छे बुधो त इंशाअल्लाह फैज में अन्या वाधारो थींदो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह सबल की पढ़ाई सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह ये जासा सब सल्ला चवे जे को अली मौला अली जी याद में दे सदा मोमिन सुखो दे विलायत आई करामत जा सबई दर्जा उते लहंदे उते कर बेस जी गोला अली मौला उन्हें जा सांग सब सोला अली मौला अली साइश अल फकर मोमिन जी निशानिया मवद्दत मुर्तज़ा बारी अलामत साइबानिया सुभान अल्लाह चलो वो सुंदोन की जोला चवे जे को अली मौला अली मौला दिल पर साईं वठ अमर कोने आया बस आल जो कर मुझे मुर्शिद दिल पर साईं वठ अमर कोने आया बस आल जो कर गुलाम इब्ने गुलाम आया अली जी यार जो सगदर सदग दुश्मन जले रोला मौला अली मौला उन्हें जा सांग सब सोला चवे देखो अली मौला बंद पिया रे मोहब्बत में मजबूर थी मोहब्बत में मजबूर थी लोरिया पे डूंगर शल पचाई परवरा अथम पंथ पिया रे शल पचाई परवरा अथम पंथ पिया रे अरबी मंजो में दुआ अरबी मंजो में दुआ अरबी मंजो में दुआ
कंदो मान मेरा शल पचाई परवरा अतम पंत पिरिया दे शल पचाई परवरा अतम पंत पिरिया दे भाग भला तई दिल पर साई भाग भला तई दिल पर साई भाग भला तई दिल पर साई रहमत जोजू भरा शल पचाई परवरा अतम पंत पिरिया दे शल पचाई परवरा अतम पंत पिरिया दे अल्लाह चो सुभान अल्लाह। इन वक्त नात पढ़ण जे लाइ दावत अर्ज़ रखंदुसि साईं सैयद हाफ़िज़ माजिद हुसैन शाह करमी साहब खे त पाण अचनि ऐं नात शरीफ़ जो नज़रानो पेश कनि। चओ सुभान अल्लाह। जमात सगोरी जेका ॿाहिरि वेठल आहे उनखे हिकु भेरो ॿीहर गुज़ारिश आहे त अंदरि अची मस्जिद शरीफ़ में वेहो। प्रोग्राम काफ़ी देर तक शुरू थी वियो आहे। अनकरीब मुर्शिदनि करीमनि जा बचड़ा इंशाअल्लाह स्टेज ते जलवे नुमा थियण वारा आहिनि। अंदरि अची वेहो, अची दीदार वरितो ऐं मदीने वारे साईं जो नातो ॿुधो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी मेरे पढ़ाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोदने रखने मोजा दिल बरकन मोदने रखने मोजा दिल बरकन प्या बिखोड़ पुनल मोजो तू पुनल मोदने रखने मोजा दिल बरकन प्या बिखोड़ पुनल मोजो तू पुनल मुझे रखने तुझो हुस्न सी दिल तो के दिलम जानी सारे जान का ताजनम तुझो हुस्न सी दिल तो के दिलम जाने सारे जहान का ताजनम पंहिंजे परवल खाया गात फिल्म मौला महबूब दिजाए पुनल मुझे रखने मुखे तो दरावत थी मता तो बिजने मुझी पारत थी मुखे तो दरावत थी मता तो बिजने मुझी पारत थी जिया मानो चवंता
बरकत मिलो भागत में थे भोरल मुझे रखनी मुझा दिल बरखल जा भी खोल पुनल मुझो धुआं पुनल मुझे रखनी कंहिंखे केर मिलियो केर मिलियो मूंखे तुंहिंजी निगाह जो ख़ैर मिलियो कंहिंखे केर मिलियो केर मिलियो मूंखे तुंहिंजी निगाह जो ख़ैर मिलियो शुक्र आज भरे ग़ैर मिलियो पाए भाकुर मिल मुझे रखनी मुझा दिल बरकिल जाबी खोल पुनल मुझो धुआं पुनल मुझे रखनी चओ सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असा के पंहिंजे मुर्शिद दिलबर साईं जे नाज़ आहे साईं सैयद सोने चयो न त कंहिंखे केर मिलियो पर असा के सोने दिलबर साईं जो दर मिलियो वरी सोने जानशीन मुर्शिद दिलबर साईं चओ सुभान अल्लाह उन बंदलम खणी लिखियो त कंहिंजो नाज़ कहंदे ओ कंहिंजो नाज़ लोट दे इहो शेर ॿुधल आहे अलॻि कंहिंजो नाज़ कहंदे ओ कंहिंजो नाज़ लोट दे असां हो दीवाना दिल पर असां हो दीवाना मुर्शिद असां हो दीवाना दिल पर साई चादर वारे खोल दे मिठल साईं जी शायरी न थी वणे शान वॾे साईं जो शायरी नंढे साईं जी अञा बि हथ खणी सुभाणे अल्लाह न चवी अञा बि ऊठ सुॼाए वेठो जीअं त तुंहिंजी क़िस्मत आहे पर के ॻाल्हि यार मूंखे वणे थी दिल मिठल साईं जीअं पाण मिठो तीअं शायरी बि मिठी असांखे मिलियो आ मुर्शिद असांखे मिलियो आ दिलबर असांखे मिलियो आ मुर्शिद ओ इधई एयरपोर्ट ते कहिड़े एयरपोर्ट ते कंहिंखे मिलियो किथे जानी ओ कंहिंखे मिलियो किथे मदनी पर असांखे मिलियो आ दिलबर आबाद वारे एयरपोर्ट ते कंहिंजो नाज़ कहंदे ओ कंहिंजो नाज़ लोट दे इन वक्त नाथ पाण जे दावत ॾींदासीं फ़कीर अली गौर साहब खे त पाण अचनि ऐं नाथ शरीफ़ जो नज़रानो पेश कनि फ़कीर अली गौर साहब अस्सलाम वालेकुम शायर सब खैरियत सोने मदनी साईं जी याद में हिकिड़ी नात आहे शायरी मुंहिंजी पंहिंजी आहे उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी ख़ुशि थी थोरो गौर सां ॿुधिजो आहे सॼी ॻाल्हि ॿुधण जी ऐं सम्झण जी सुभान अल्लाह चवंदो त मुंहिंजी अञा ताईं वॾी थींदी सुभान अल्लाह हिमत ॿुधाई आहे भाऊ सुभान अल्लाह तव्हांखे बि सवाबु मिलंदो ऐं मुंहिंजी बि दिलि ख़ुशि थींदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या
अल्लाह असांजो छा उनवेल थींदो जॾहिं महशर जो मैदान हूंदो ॾिसी बाह तो दर्जी जो कंबंदो हर इंसान हूंदो थींदो गुनाह माफ़ हूंदा जंहिंजो ज़ामिन क़ुरान हूंदो अली को हर सो जन्नत जो मेहमान हूंदो अबा अल्लाह के राज़ी कयो सोने रसूल के राज़ी कयो तो अल्लाह राज़ी थियो सार मुंहिंजी लजा मोहम्मद जॾहिं लहत में लाहे वञनि सही इहो बि बंदि करिणो आहे सार मुंहिंजी लजा मोहम्मद जॾहिं लहत में लाहे वञनि हामी थी जाए हज़ूर मूसा सुवाल के सवला थियनि सही सुवाल सवला थियनि जिंदगी बिहारा चारिया सही सोने हज़ूर जी आधारिया जिंदगी बिहारा चारिया अल्लाह सोने हज़ूर जी आधारिया हूंदो अमां जो आसरो जॾहिं कुन फयकून जा सगड़ा थियनि हूंदो अमां जो आसरो जॾहिं कुन फयकून जा सगड़ा थियनि हामी थी जाए हुजूर मूसा सुवाल के सवला थियनि अॼिया सुभाणे लेख थी तुस अल्लाह महिमान मिटीअ जे ढेर जो अॼिया सुभाणे लेख थींदुस साईं महिमान मिटीअ जे ढेर जो तुंहिंजी रहमत जो तलबगार रहंदुस जिते अपो अमां बि न सगड़ा ॿुधनि सार मुंहिंजी लजा मोहम्मद जॾहिं लहत में लाहे वञनि पूरी कई जन पैरवी अल्लाह थे भी मुरोंदे ॾिठा पूरी जन कई पैरवी ओ जन से भी मुरोंदे ॾिठा सजदन में जन जा सिरड़ा ॾिठमि माफ़ीअ लाइ पिया ॻोढ़ा कनि सार मुंहिंजी लजा मोहम्मद ओ जॾहिं लहत में लाहे वञनि जिते जहन्नम ॾिसी लिंग थड़कंदा अल्लाह छा कोन्हे जिते जहन्नम ॾिसी लिंग थड़कंदा उते अली हर पियो मुड़कंदो सोने रसूल जा उम्मती आहियूं असां मुड़कंदासीं जिते जहन्नम ॾिसी लिंग थड़कंदा उते अली हर पियो मुड़कंदो हबीब मूंखे सॻड़ो कंदो उम्मत जी जा साल लहनि हबीब मूंखे सॻड़ा कंदो ऐं उम्मत जी जा साल लहनि सार मुंहिंजी लजा मोहम्मद जॾहिं लहत में लाहे वञनि जी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह आदिल ने माणी अखिवा तू अल्लाह वाणी अजीब को के जागे गुजारा
जागी गुज़ारिया रोई थोरा क्यों अल्लाह हाणे अजीब तोखे अल्लाह हाणे अजीब तोखे ऐ कराए दर्शन करे नायत वने नसिक में साह निकरी ऐ कराए दर्शन करे नायत वने नसिक में साह निकरी आए कर दिल जूं बातों गए कर दिल जूं बातों अल्लाह हाणे अजीब तोखे जागी गुज़ारिया रोई थोरा क्यों अल्लाह हाणे अजीब तोखे अल्लाह हाणे अजीब तोखे अचो है रे या खुदा दे नाले या खुदायो साखे तरते वेठो आत्मा ते मपाया छातो अल्लाह हाणे अजीब तोखे जागी गुज़ारिया रोई थोरा क्यों अल्लाह हाणे अजीब तोखे अल्लाह हाणे अजीब तोखे चो सुभान अल्लाह। इन वक्त मुर्शिदन करीमन जे प्यारे लखते जिगर साहिबजादा साईं मोहम्मद हातिम करमी अंसारी के अर्ज़ कंदासीं त नात शरीफ़ पंहिंजे प्यारे अंदाज़ में ॿुधाए ऐं असां सभु मुर्शिदन करीमन जा आहियूं नौकर। केरु आहियूं? करमी छा आहियूं असां? या तव्हां पाण सेठ आहियो? जेको सेठ हथ खणे भला जेको नौकर आहे हथ खणे। पोइ असांजा जीअं मुर्शिद दिलबर साईं मुर्शिद आहिनि न तीअं असांजे मुर्शिद जो हर बच्चो मुर्शिद आहे। छो त यार वणंदो आहे, यार जो पार बि वणंदो आहे। कंहिंखे मुर्शिद जे साहिबज़ादनि सां मोहबत हथ खणो वारे सां पोइ साईं नात पढ़ंदो। हाणे मां ॾिसां त ख़िदमत केरु थो करे, दिलि खोले कंदो। कहिड़ा आशिक़ माशाअल्लाह साहिबज़ादा साईं मोहम्मद हातिम। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। मदीने जा माण्हू मदीने जो माण्हू मदीने जा माण्हू मदीने जो माण्हू असां रोज़ सायूं आए दिल दीवानी मदीने जा माण्हू मदीने